नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बुलेटिन में हिकु ॿी अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंधु दरिया में गुड्डू ऐं सखर बैराज वटि पाणी वहकरनि में मुसलसिल लाथ जो सिलसिलो जारी आहे। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 99,000 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कयो वियो। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 3,92,838 क्यूसेक थी वियो आहे। सखर बैराज वटि मथां वहकिरो 4,10,900 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि नंढी ॿोर बरक़रार आहे। पाणी जो मथां वहकिरो 2,56,227 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। नाज़रीन, हिकु ॿी असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सिंधु दरिया में गुड्डू ऐं सखर बैराज वटि पाणी वहकिरनि में मुसलसिल लाथ जो सिलसिलो जारी आहे। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज वटि 99,000 क्यूसेक लाथ रिकॉर्ड कयो वियो। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 3,92,838 क्यूसेक थी वियो आहे। सखर बैराज वटि मथां वहकिरो 4,10,900 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि नंढी ॿोर बरक़रार आहे। पाणी जो मथां वहकिरो 2,54,227 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।